जे रात हक जो पैगाम खणी अल्लाह जो आखिरी नबी अची वियो आहे हबीब जी आमद थी ज़मीन ते माण्हुनि ख़ुशी मल्हाई अर्श ते मलाइकन ख़ुशी मल्हाई 1500 साल थी विया आहिनि महबूब जो मीलाद हलंदो थो रहे महबूब सुभानी रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायो पीरान पीर दस्तगीर महबूब जो मीलाद मल्हायो आहे मुंहिंजे महबूब रोज़े धणी रसूलुल्लाह जो मीलाद मल्हायो आहे तुंहिंजे असांजे अखियुनि ॾिठो 12 जी रात पीर सिंह सरदार शाह मर्दान शाह छट धणी बादशाह पाण लाहौर हूंदा हा या कराची हूंदा हा पर 12 वारी रात दरगाह पाक ते ईंदा हा आलिम वाइज़ कनि ऐं सुबुह जो पाण अचण सां फरमाईंदा हा रात तव्हां जेको आलिमन खां ॿुधो इहो वापसि वञी ॻोठ वारनि खे ॿुधाइजो पाण फरमाईंदा हा रात तव्हां जेको आलिमन खां ॿुधो उहो आलिम तव्हांखे राति जो छा ॿुधाईंदा हा माण्हुनि खां ठगियूं कजो व्याज खाइजो बनबरियूं कजो शराबा पीजो पत्ता खेॾजो न आलिम तव्हांखे ॿुधाईंदा हा 5 वक्त नमाज़ पढ़जो 2 वक्त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कजो यारहीं अचे त पीरान पीर जे यारहीं कजो मीलाद अचे त महबूब जा मीलाद मल्हाइजो असांखे मुर्शिद चयो आहे जीअं आलिमन चयो उन ते अमल कजो असांजो अॼु बि अमल आहे मीलाद जो चंड नज़र आयो असां हिक ॿिए खे सॾे चयो पीर साईं बादशाह जी ॻाल्हि यादि कयो मुर्शिद छा चयो हो मुर्शिद चयो हो आलमन जी ॻाल्हि मञिजो हाणे अचो त ईअं चओ झूमी झूमी गुल बरसायो इहो तव्हां बि गॾु पढ़ाइजो झूमी 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 गुल बरसायो विख विख ते खुशबू खिलायो अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी है अम्मा आमिना जे लाल जी अज आमद आलज पाल जी आमद खां अग में ई प्यारा गाल करे विया रसूल फलारा जहीं जे हुस्न जमाल जी अम्मा आमिना जे लाल जी गिलास पानी जो करी तॾहिं बि मदीने वारे जो मीलाद कर ऐं तव्हां ॾिठो हूंदो मोबाइल में नेट में अॼु सॼी दुनिया तव्हांजे जेब में आहे तव्हां जंहिं मीलाद खे ॾिसंदव चवंदो वाह वाह सुभान अल्लाह हिते त रंग मुको पियो आहे असांजो 11हीं वारी रात प्रोग्राम हुयो ओ हिन फ़कीरनि जे ॻोठ जमालुद्दीन जे पुठियां जेको फ़कीर वेठो आहे ऐं ॿियो नंढड़ो अंदरि मूंसां फोटो कढण आयो इन्हनि जे ॻोठ मीलाद हुयो जन दोस्तनि ॾिठो उन्हनि चयोसीं ख़लीफ़े मोटण वटि अब्दुल्ला जे ॻोठ जेको प्रोग्राम अधु मुकल आहे मां चयो बाबा जेको सांगड़ शहर जे भर में दर्शन फ़कीरनि प्रोग्राम कयो उहो ॾिठई चयोसीं उहो कोन ॾिठो आहे उहो ॾेखारियो मांसि चयोसीं हे उनखां ज़ोर आहे मुंहिंजो भला जेको जैसलमेर चौकी जे तरफ़ां दहरकी जे भर में मिलाद थियो उहो ॾिठई पोइ मां हुनखे पंहिंजे उन ID जो नालो ॿुधायो ऐं अॼु उहो लाड़काणे जो दोस्त आहे उतां हुन फोन करे ॿुधायो त साईं तव्हां डे बि बिज़ी आहियो नाइट बि बिज़ी आहियो असां तव्हांजे लाइ दुआ कंदा आहियूं तव्हांजा प्रोग्राम ॾिसी असांजे दिलि मंझां दुआ निकिरंदी तव्हां असांजे दिलि मंझां दुआ निकिरंदी आहे त मीलाद जो जज़्बो हर जाइ ते आहे पर रोज़े धणी जी जमायत में जेको मीलाद जो जज़्बो आहे हुनजो असल सबबु इहो आहे जो रोज़े वारो पाण बीही मीलाद ते अचण वारनि जा हथ धोराईंदो हो पीर साईं छट धणी बादशाह मीलाद जे जलसे ते अचण वारे आलमनि खे गॾु ताम खाराईंदा असां तॾहिं चवंदा आहियूं नाज़ निराला नेठ असांजा कंद न थींदा हेठ असांजा नाज़ निराला नेठ असांजा कंद न थींदा हेठ असांजा ये पावर हिन उन प्यारे जा असां बुलंद पगारे जा ये न अन्या जोर में भेज पाए
हेज पगारा नारो असांजो मुर्शिद कलंगी वारो असांजो असां सुञातल हूं जग सारे जा असां हुरूं पुनल पगारे जा कंहिंखे मिंथ न मेड़ कंदा हूं वतन जे ख़ातिर वेड़ कंदा हूं रुगो साथी हूं सिकवारे जा असां हुरूं पुनल पगारे जा हुर जो इहो शान आहे त हुर नमाज़ जो पाबंद हुजे हुर ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र जो पाबंद हुजे हुर पाकिस्तान जे कानून जो भी पाबंद हुजे रसूलुल्लाह जे शरीयत जे कानून जो भी पाबंद हुजे ऐं हुर खे पंहिंजे मुर्शिद जे तरफ़ां हुकुम मिलियल आहे 5 वक्त नमाज़ 2 वक्त ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पाड़े वारनि सां सुहिणो सुलूक पंहिंजे औलाद खे तालीम न्याणियुनि खे भी पुटनि खे भी ऐं कानून जो पाबंद थी रहण इन्हनि शयुनि ते पाण अमल कंदासीं इंशाअल्लाह ताला दुनिया में भी तव्हांजो असांजो बेड़ो पार आहे क़ब्र क़यामत में भी असांजो बेड़ो पार थी वेंदो फ़कीर जमालदीन हुनजे दोस्तनि हुनजे माइटनि हुनजे भाइरनि वॾे जज़्बे सां पर साल महबूब जो मीलाद मल्हायो 3 साल महबूब जो मीलाद मल्हायो अव्हांखे त अॼु ख़बर पइजी वई आहे त प्रोग्राम केतिरो भलो थियो आहे पर मूंखे ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं कबूतर फ़कीर वीडियो ठाहे अपलोड कंदो पोइ अहिड़ो हिनखे सुहिणे नमूने सां रखंदो आहे न मां विच में पुछोसीं या पीर साईं बादशाह जी काफ़ी असगर बादशाह जी तव्हां रखी आहे जैसे जमालदीन फ़कीर वारे प्रोग्राम जी जेके हज़ारनि माण्हुनि ॾिठो आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इएं जंहिं बि मीलाद जे प्रोग्राम खे ॾिसंदो तव्हां चवंदो त 14 चंड लॻा पिया आहिनि रोकण वारनि न चोटी जो ज़ोर लॻायो पर महबूब जा मीलाद रबीउल अव्वल में बि हलिया रबीउल सानी में बि हलनि अॼु मां जेको तव्हांखे दोस्त जी ॻाल्हि ॿुधाई जंहिं फोन कयो लाड़काणे खां परियां मदे जी खां उन जो साईं तकड़ी तारीख़ ॾियो मां उनखे तकड़ी तारीख़ ॾिनी आहे 20 नवंबर खमीस जो ॾींहुं जुमे जी राति जैसे इन खां अॻु में मां जब अॻे हुजे हा त तोखे मां जुमे जी राति ॾियां हा मौलवी माण्हू तोखे मां जुमे जी राति कोन ॾियां हा असांखे जुमे नमाज़ जी तयारी करणी पवंदी आहे तकरीर जी तयारी करणी पवंदी आहे मस्जिद जी सफ़ाई करणी पवंदी आहे तारीख़ अॻे पोइ कान्हे तंहिंजे करे तोखे ॾियां थो चएसि जेकॾहिं ॾियो था त बिस्मिल्लाह रहमान रहीम असांखे अखियुनि ते क़बूल मालूम थियो रोकण वारनि खां महबूब जा मीलाद न रुकिया वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अल्लाह ताला फरमाए महबूब ॾींहों ॾींहुं तो महबूब जो शान वधंदो अल्लाह ताला हुजूर जे सदके में मुंहिंजी अव्हांजी सॼी जमायत जी हाज़िरी दरगाह इलाही में क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत ते अल्लाह ताला तव्हां असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए पोइ हिते बि असांजो तव्हांजो बेड़ो पार आहे इंशाअल्लाह ताला क़ब्र क़यामत में बि तव्हांजो असांजो बेड़ो पार थी वेंदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।